खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां गाॾी रोक रक़म मोबाइल फोन ऐं शराब हथायो आहे। आम ख़बर खां अव्हांखे अपडेट कयूं पिया त खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। खैरपुर मां अहम अपडेट्स खां अव्हांखे अपडेट कयूं पिया। खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां गाॾी रोक रक़म मोबाइल फोन ऐं शराब हथायो आहे। खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां गाॾी रोक रक़म मोबाइल फोन ऐं शराब हथ कयो वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा पिया हलूं। खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरीअ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां गाॾी रोक रक़म मोबाइल फोन ऐं शराब हथायो आहे। खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि वटां गाॾी रोक रक़म मोबाइल फोन ऐं शराब हथायो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त खैरपुर जे सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। खैरपुर जी सिविल अस्पताल जो एमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अली जाफ़री सां। अली, कहिड़ा अपडेट्स आहिनि हिन ख़बर जा? जिनका बिल्कुल सिविल अस्पताल खैरपुर जो एएमएस अगूणो जेको आहे एमएस बिन ॼणनि समेत जेको आहे गिरफ़्तार थियो आहे। ए सेक्शन 60 थाणे ते संदसि ख़िलाफ़ जेको आहे मनशा जो केस दाख़िल कयो वियो आहे। सखर पुलिस पारां एएमएस डॉक्टर एजाज मक्सी ऐं नादिर अली नईम अली जावरीअ खे जेको आहे गिरफ़्तार करे संदसि मथां जेको आहे केस दाख़िल कयो आहे। पुलिस पारां जेको आहे ॿुधायो वियो आहे त संदसि कब्ज़े मां जेको आहे इंडस करोला कार 85,700 रुपया जेको आहे नक़द रक़म 3 मोबाइल फोन 17 अदद जेको आहे 1 लीटर शराब जूं बोतलूं ऐं 6 अदद आदिया जेके आहिनि शराब जूं बोतलूं हथु करे वरितियूं आहिनि। केस जेको आहे सरकार जी मुदियत में दाख़िल कयो वियो आहे 134/2025 ऐं जेको आहे 3/4 त जेको आहे केस दाख़िल कयो वियो आहे। ज़रियनि मां मालूम थियो आहे त डॉक्टर एजाज मक्सीअ जो सूमर जे ॾींहुं एमएस सिविल अस्पताल खैरपुर जो ऑर्डर जो जेको आहे नोटिफिकेशन जारी थियण जा जेको आहे इतला पिणु हुया, जंहिंमें जेको आहे डॉक्टरनि पारां ॿुधायो वञे पियो त हिते जो जेको एएमएस ऐं एएमएस जो जेको ॿियो उम्मीदवार हो उन्हनि जे मुखालफ़त में उनजे मथां इहा एफआईआर जेको आहे कटाई वई आहे। जॾहिं त सोशल मीडिया ते इहे बि चोॿल हली रहिया आहिनि त डॉक्टर एजाज मक्सीअ सां जेको आहे कोई इंतकामी जेको आहे कार्रवाई थी आहे। संदसि ख़िलाफ़ जेको आहे शहरनि पारां इहा बि जेको आहे अपील कई पई वञे त साफ़ शफ़ाफ़ जेको आहे इंक्वायरी कराई वञे त हिन मामले जे पोयों हथ कहिड़ा आहिनि। जी निदा। ठीकु आहे अली, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन अव्हांखे आगाही ॾी पिया त खैरपुर जी सिविल अस्पताल जो एएमएस बिन ॼणनि समेत गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस एएमएस एजाज मक्सी नादिर अली ऐं नईम जावरी खे गिरफ़्तार करे वरितो।